नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हाला खां ख़बर ॾींदा हलूं त हाला जे म्युनिसिपल मुलाज़िम खे संदन रहियल पगार जारी थियण बाद म्युनिसिपल काउंसिल जी सफ़ाई कमेटी जे मेंबरनि, म्युनिसिपल जे वाइस चेयरमैन नूर अहमद ईसानी, मेमन अहमद बचल, मुगल मोहम्मद उर्स, शहबाज सोलंगी, सदोरो डाहिरी जी अॻवानी में वार्ड नंबर 15 जे इलाइक़े पीर मौला बख्श कॉलोनी, मिसण रोड, सदोरो मोहल्ला, खोखर मोहल्ला समेत ॿिनि इलाइक़नि में मौजूद गटरनि जे नालनि ते खाटी घटिन जी सफ़ाई जो कम तेज़ी सां हुन इलाइक़नि में सफ़ाई जो कम बहाल हुजण ते म्युनिसिपल काउंसिल जी सफ़ाई कमेटी जे मेंबरनि जे पारां मौला बख्श कॉलोनी में सफ़ाई जे अमल लाइ पहुचंदड़ काउंसिलर जंहिंमें मोहम्मद बचल, मुगल मोहम्मद उर्स, सदोरो डाहिरी खे संदन इलाइक़े मां सफ़ाई कराइण ते खेनि ख़ुशी में अजरकूं पहिरायूं हुयूं। हिन मौके ते म्युनिसिपल जे वाइस चेयरमैन नूर अहमद ईसानी, मेमन काउंसिल मोहम्मद बचल, मुगल मोहम्मद उर्स जिन मौजूद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाला शहर भर जे समूरे गटरनि में सफ़ाई जो कमु कराए खेनि साफ़ माहौल मुहैया करे ॾिनो वेंदो। हिन ॿुधायो आहे त शहर भर में हर जुमे जे ॾींहं ते पूरे शहर में छटकार कराई वेंदी, जॾहिं त रांदियुनि सां दिलचस्प रखंदड़ नौजवान पारां मुख़्तलिफ़ रांदियुनि जो टूर्नामेंट मुनक़द कंदड़ रांदीगरनि फ्री छटकार करे ॾिनी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।